कारो रंग, कारे रंग जो लिबास पाइण असांजे फिक्के हनफी जे अंदर मुस्तहिबा। ॻाल्हायो छा आहे? मुस्तहिबा यानी सुठो फेल आहे। ऐं अहल तशय्यत वटि, अहल तशय्यत जे किताबनि में लिखियल आहे त कारो रंग पाइण हराम आहे, नाजाइज़ आहे, जहन्नम जो लिबास आहे। ॻाल्हि समझ में आयव? अहल तशय्यत जा किताब इल्ल शराए खण, माला यहज़रुल फकीह खण, उसूल काफी खण, शीयन जा मोतबिर किताब इमाम जाफर सादिक खां मरवी रिवायतूं आणनि था। अहल बैतन इमामन का शिया आलिम लिखन था। शिया आलिम पंहिंजे किताबनि में लिखन था त कारो लिबास पाइण जहन्नम जो लिबास आहे, रसूलुल्लाह जे दुश्मनन जो लिबास आहे, असां शियन जे दुश्मनन जो लिबास आहे। शियन वटि कारो लिबास पाइण दोज़खन जी निशानी आहे। शियन वटि कारो लिबास पाइण जहन्नम जी अलामत आहे। मां वराए इन जे लाइ थो चवां त ॻाल्हि तव्हांजे ज़हन में वेहे, समझ में अचे। कारो लिबास आले तशय्यो जे किताबनि में कंहिंखे एतराज़ हुजे किताब ॾेखारण जे लाइ मां ज़िम्मेदार आहियां। मां किताब ॾेखारींदुसि। अहले तशय्युत जे हड़नी मोतबिर किताबनि लिखियो, उन्हनि जे मुज्तहिदनि लिखियो, शीयन जे फ़क़ीहनि लिखियो त कारे रंग जो लिबास पाइण जहन्नम जो लिबास आहे, न पाइण घुर्जे। मुंहिंजा दोस्तो इन जे बावजूद पंहिंजे मज़हब जी बरख़िलाफ़ी पाण कनि था, पंहिंजे दीन जी, पंहिंजे फ़क़ीहनि जी जेके इमाम सॾनि था, उन्हनि इमामनि जी हुकुमनि जी भञकड़ी करण वारा शिया आहिनि। ऐं असां अहले सुन्नत जो अक़ीदो नज़रियो छा? ॻाल्हि समझ में अचे थी? हाँ, असां अहले सुन्नत वटि, अहले सुन्नत जा मोतबिर किताब, फ़िक़्ह जा किताब, मुहद्दिसन जा किताब, फ़क़ीहन जा किताब, फतावा आलमगीरी खणो, फतावा तातार खानी खणो, फतावा शामी खणो, तबीनुल हक़ाइक़ खणो, बहरुल राइक़ खणो, जेकी बि अहले सुन्नत जा मोतबिर किताब आहिनि उन्हनि लिखियो आहे त कारे रंग जो लिबास पाइण मुस्तहिब आहे। छो त मदीने वारे साईं ख़ुदि कारे रंग जी चादर बि पाती आहे, कारे रंग जो पटको बि पातो आहे। जेॾी महिल मुंहिंजा सुहिणा हबीब इस्तिस्क़ा जी निमाज़ जे लाइ निकिता आहिनि, उन वक़्तु मुंहिंजे दिलबर मुहम्मद करीम खे कारे रंग जी चादर पातल हुई। मुंहिंजा सुहिणा हबीब आख़िरी अलालत जे बीमारी मुबारक जे दिहाड़नि में महबूबन जे चेहरे मुबारक ते कारी चादर पातल हुई। असां अहले सुन्नत वटि कारो लिबास आम तरह पाइण सुन्नत आहे, मुस्तहिब आहे, बाइसे सवाब आहे। ऐं शियन वटि गुनाह आहे, जहन्नम जो लिबास आहे। पर ॻाल्हि उल्टी आहे जो पाइण शिया था, सुन्नी उन खां नफ़रत कनि। ॻाल्हि उल्टी आहे, ॻाल्हि उल्टी आहे। सुन्नी कारे लिबास खां नफ़रत था कनि। बाबा कारो न पाइबो, कारो न पाइबो, कारो पटको लवंदा वेंदा, कारी चादर शियो त कोन थो अचे। छो त निशान शीयन जो बणिजी वियो आहे, अलामत शीयन जी बणिजी वई आहे। असां वटि अहले सुन्नत वटि हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें कारो लिबास पाइण जाइज़ कोन्हे। फतावा आलमगीरी लिखे थो, आलमगीरी वारो लिखे थो त सोग में, कंहिंजे दुख में, मातम में, कंहिंजे गम में, जुदाई में, कंहिं फोतगी ते दुख में कारो लिबास बतौर सोग जे पाए त जाइज़ न आहे। ॻाल्हि समझ में आई? कारो लिबास असां अहले सुन्नत वटि कारो लिबास बतौर सोग जे, बतौर दुख जे, दुख जी अलामत समझी फतावा आलमगीरी खण। इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा जी फतावा रिज़विया खण। मातम जे सूरत में, दुख जे सूरत में कारो लिबास पाइण असां अहले सुन्नत वटि जाइज़ न आहे। जेकॾहिं कारो लिबास पाए कंहिंजो माण्हू फौत थी वञे, उन दुख में कारो पटको पाए, सुन्नत समझी नथो पाए, सुन्नत समझी नथो पाए। जेकॾहिं सुन्नत समझी पाए त उन जे लाइ सवाब आहे। पर हिन सुन्नत समझी न पातो आहे,
हिन दुख में सोग में कारो कपड़ो पातो आ जायज कोने। दुख में सोग जी अलामत हाने सजो महीनो सजो साल 11 महीना अच्छा कपड़ा वरी ओ चंड बीहंदो त कमीज पोड़ाईंदी कारी छो अदा सोग था कयूं मातम था कयूं अहल बैत जो दुख में सा कारा कपड़ा पाता हर किस जायज ना है। सुन्नी भी बुधो शिया भी बुधो दुख जे लाए सोग में जेकरे लिबास कारो करे असांजे फक़हा अहनाफ वट हनफियुन वट हंबलियुन ऐं शाफ़ियुन वट जेकरे दुख ऐं सोग में कारो लिबास पाए त जायज कारो लिबास जायज। हाँ भला जेकरे सुन्नत समझी महबूब जो लिबास समझी पाए त बाइसे अजर ऐं सवाब। हाँ हाने सुन्नी हुनन खे ॾिसी छा कंदई जो जेॾी महिल मुहर्रम बीहंदो त सुन्नी भी कारी कमीज़ड़ी पाईंदा। अरे छो पाती अथई साईं इमामनि जो गम था मल्हायूं इमामनि जो दुख था कयूं। अरे दुख कबो आहे जेको मरी वञे न। साईं मौलवी साहब जन बयान पे फरमाए त मुंहिंजो सोनो इमाम ज़िंदा ॻाल्हि इमाम पोइ ज़िंदा जो मातम कबो आहे छा। पिणे चेरो वेठो जेको दर ते दोल खणी पी वॼाए अदा फलाणे जो पीउ मरी वियो अदा फलाणे जो पीउ उहो ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो जवाब ॾियो। यार मुंहिंजो पीउ जेरो जाॻंदो वेठो आहे तूं निभागा तूं वरी दोल खणी मुंहिंजे दर ते पिटण बीठो ई ख़ुशि थींदो या ना ख़ुशि थींदो। मुंहिंजो सुहिणो इमाम हुसैन ज़िंदा क़ुरान जो फ़ैसिलो आहे त इमाम क़ुरान जो फ़ैसिलो आहे इमाम हुसैन अली अकबर सुनो इमाम अली असगर इमाम कासिम जिंदा को जिंदा ते सोग न कबो आ जिंदा जो मातम न कबो आ जेकरे मातम जी नीयत सा कारो लिबास पाए त जायज नाही उन्हें ते फिटकारा जेको दुश्मनन जे सा मुशाबिहत खातिर हुजूर जे सहाबन जे गिला कोरन सा मुशाबिहत कंदे कारो लिबास पाए ये जायज कोने। बाकी जेकरे नबी जी सुन्नत समझी कारो लिबास पायो तो तव्हां के जायज आ। गाल समझ में आयो कि न आयो। असां कारा कपड़ा कोन ढकियूं असां झंडन अगियां कोन झुकूं। हाँ खुदा जे अगियां कोन झुकंदई घोड़े जे अगियां झुकिया डंडो खोड़े झंडो लगाए अंगास खोड़े उन जगह झुकिया पिया। अरे खुदा जे अगियां नथो झुकी त रब घोड़न जे अगियां झुकाए छॾियो अथई न। हाँ अल्लाह जे अगियां झुक खुदा जे दरबार में झुक जेको सुहिणो इमाम हुसैन खे खारे वियो न। असां पिट को मातम कोन कयूं असां कारा कपड़ा कोन ढकियूं असां झंडन अगियां कोन झुकूं असां झंडन कंदा मस्जिद सां असां प्यार आहियूं असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा आले नबी असां कंदा पंज तन पाक सां। पंहिंजे मज़हब जी ॻाल्हि किताबी ज़ाहिर न कजो न त माण्हू थुकूं हणंदव छो त हू लिखंदा हिकिड़ी शइ न कंदा ॿी शइ। हिकिड़ो मिसाल इहो आहे तव्हांखे मां हुन जा किताब ॾेखारियां थो सभिनी किताब लिखियो आहे त कारो लिबास न पायो शीयन सभिनी लिखियो आहे त कारो लिबास न पायो वरी पाइनि था छो त लिखनि हिकिड़ो कनि ॿियो तंहिंजे करे चवंदा आहिनि पंहिंजे मज़हब खे लिकायो। असां पंहिंजे मज़हब खे लिकाईंदा न आहियूं। असांजो मज़हब उहो आहे जेको पाक पैगंबर जो तरीक़ो आहे जेको अहले बैतन जो तरीक़ो आहे जेको असहाबनि जो तरीक़ो आहे जेको करबला जे शहीदनि जो तरीक़ो आहे उहो असां सुन्नियुनि जो तरीक़ो।